आम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। नारोमा जिथे मिल पारां वापारियुनि खे अटो ॾियण वारी वीडियो आवाज़ न्यूज़ खे मिली वई आहे। अहम ख़बर आहे, मांखे अपडेट कंदा हलूं त नारो में मिल पारां वापारियुनि खे अटो ॾियण वारी वीडियो आवाज़ न्यूज़ खे हथ अची वई आहे। नारा फ्लोर मिल पारां पोरे तबिके खे सस्ते अघ ते अटो ॾियण वारे ऐलान ते अमल न कयो। तफ़सील मालूम कंदासीं नारो मां पीराणो साहिल खां। जी पीराणो, आगाह कजो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी हाँ, ये सिंध हुकूमत पारां सस्ते अघ ते मज़दूर ऐं गरीब तबिके खे अटो ॾियण वारो ऐलान कयो हुयो, जंहिंखां पोइ खुराक खाते मुख़्तलिफ़ शहरनि में जेके क़ाइम मिलूं आहिनि उन्हनि खे सरकारी अघ ते अनुफ्राम कयो हुयो ऐं उन ॻाल्हि जो पाबंद कयो हुयो त उन लाॻापियल शहरनि में सस्ते अटे जा स्टॉल लॻाए गरीब ऐं मज़दूर तबिके जे माण्हुनि खे घटि अघ ते जेको आहे सो अटो ॾिनो वञे। जंहिंखां पोइ चुटके में स्टॉल लगाया विया, हिकिड़ो नारा फ्लोर मिल जे मेन गेट ते, ॿियो चुटको ख़रीदारी मर्कज़ ते। पर कुझु ॾींहनि बाद उहो चुटको ख़रीदारी मर्कज़ वारो त स्टॉल बंदि कयो वियो, पर जेको मिल जे अॻियां लॻायो वियो उते ॿ ॾींहं हलाए करे वरी उहो स्टॉल बंदि कयो वियो ऐं हुनजा मेन गेट मिल जा बंदि कया विया, जंहिंजे करे सदाई रोज़ जी डेली बुनियादनि ते सभई मज़दूर ऐं पोइ त उते गॾु कंदा, पर उनखे अटो नथो मिले। जॾहिं त उन ई मिल मां जेके मुख़्तलिफ़ कार्गो आहिनि उहे। वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।